जेकर इंसान रात जो सुम्हण खां अॻु रोशनीअ में रहे त इन सां जिस्म में मौजूद ग्लूकोज़ में ख़राबी पैदा थियण जो इम्कान रहंदो आहे, जेको अव्हां खे शुगर जो मरीज़ बणाए सघे थो। ॻोरारियुनि औरतुनि खे त वधीक एहतियात करण जी ज़रूरत आहे। हमल दौरान शुगर उन वक़्तु थींदी आहे जॾहिं अव्हां जो जिस्म हमल दौरान इंसुलिन नाहे ठाहे सघंदो। इंसुलिन हिकु हार्मोन आहे जेको पैंक्रियास ज़रिए ठाहियो वेंदो आहे, जेको शुगर खे तवानाई जे तौर ते इस्तेमाल करण लाइ अहम कमु करे थो। नॉर्थ वेस्टर्न यूनिवर्सिटी फेनबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन में न्यूरोलॉजी जे असिस्टेंट प्रोफेसर ऐं नॉर्थ वेस्टर्न मेडिसिन न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर मंजी किम जो चवणु आहे त असांजो मुतालियो ॿुधाए थो त सुम्हण जे वक़्त खां अॻु रोशनी में रहण ॻोरारियुनि औरतुनि खे शुगर जो शिकार बणाए सघे थो। माउ ऐं ॿार ॿिन्ही जी सिहत ते अहम असर पइजी सघनि था। अमरीकी ऐं आलमी सतह ते अहिड़ी शुगर में वाध थी रही आहे। 2011 ऐं 2023 दौरान पहिरियों भेरो ॻोरारियुनि औरतुनि में तक़रीबन 4.5% शुगर थी, जेका 2019 ताईं हर 3 सालनि जे मुदे में 3.4% वधी रही आहे। 2020 में अमेरिका में हमल जी शुगर जी शरह 7.8% हुई। महक़िक़नि जो चवणु आहे त इहा ॻणती जोगी ॻाल्हि आहे। अहिड़ी शुगर डिलीवरी जे मसइलनि ऐं माउ लाइ शुगर, दिलि जी बीमारी ऐं डेमनीशिया जे ख़तरे खे वधाइण लाइ सुञाती वञे थी। औलाद में बि थोल ऐं हाई ब्लड प्रेशर जो इम्कान वधीक हूंदो आहे जॾहिं इहे वॾा थींदा आहिनि। संदन चवणु हो त अंगनि अखरनि मां ख़बर पवे थी त जिन औरतुनि खे हमल जी शुगर थींदी आहे उन्हनि में टाइप 2 शुगर थियण जो इम्कान 10 भेरा वधीक हूंदो आहे। सुम्हण खां अॻु कमरे जी बत्ती या टीवी, कंप्यूटर ऐं स्मार्ट फोन जी रोशनी मसइला पैदा करे सघे थी। माहिरनि जो चवणु आहे त सुम्हण खां अॻु 3 कलाक खनि पंहिंजे माहौल में जेका बि रोशनी आहे उन खे घटाइण जी कोशिश करियो। इन दौरान पंहिंजो कंप्यूटर या फोन इस्तेमालु न करियो, पर जेकॾहिं इस्तेमालु करणु ज़रूरी आहे त स्क्रीन्स खे जेतिरो मुमकिन हुजे घटि रोशनीअ ते रखो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk